मोमिन जो निशानियूं कुरान सच्चो आहे न अचो अल्लाहु अकबर कोटे गोट जा मुसलमानो तवा सब डाडा सुभान अल्लाह चो तमा अल्लाह जो मिठड़ो कुरान पढ़ा फरमाइंदा इन्नमल मुमिनूना अल्लज़ीना इज़ा ज़ुकिरल्लाहु वजलत क़ुलूबुहुम व इज़ा तुलियत अलैहिम आयातुहु ज़ादतहुम ईमाना व अला रब्बिहिम यतवक्कलून जे गोडा जा सुभान अल्लाह चवंदो मूसा गॾु मदीने हलंदो जेके शौक़ आहे उहे ॾाढा मदीने वञण जो जेके शौक़ आहे उहे ॾाढा सुभान अल्लाह असां 27 साल मुजाहिद पैदा कया मुजाहिद भाई तकलीफ़ सुभान अल्लाह खैरा मानी न मिले त मिलंदी मलेशिया आयूं 8-10 जेकियूं दबियूं खाईंदा से आखिर में अज देर मिली तो खैर आ अल्लाह साईं फरमाए तो त मोमिनन जूं 5 निशानियूं घणियूं बाबा घणियूं 5 साईं कहिड़ियूं फरमाई दबारी मोमिन जी निशानी आए इज़ा ज़ुकिरल्लाहु वजलत क़ुलूबुहुम सोना पारी निशानी आतन मोमिनन जे यादो तेरे अल्लाह जो नालो खयो वेंदो त मोमिन जी दिल में खौफ ईंदो मोमिनन जी वेंदो ई निशानी यात से वइज़ा तुलियत अलैहिम आयातुहु ज़ादतहुम ईमाना निशानियात से तेरे मोमिन जे आडो अल्लाह जो कुरान पढ़ियो वेंदो मोमिन जी दिल में वधी वेंदी ईमान वधी वेंदुसि ईमान ताज़ो थींदुसि ई निशानी व अला रब्बिहिम यतवक्कलून रब तो फरमाए मुंहिंजा दिल पर 3 निशानी मोमिन जी मोमिन जे अॻियां आए मोमिन हर ॻाल्हि में तवक्कल अल्लाह जे मथां कंदो 5 निशानी फरमाई व मिम्मा रज़क़नाहुम युनफ़िक़ून अल्लाह तो फरमाए तेरे मोमिन के रब माल ॾींदो उन माल मां अल्लाह जे नाले ते ख़र्च कंदो फरमाए उलाइक हुमुल मुमिनून हक़्क़ा मोमिन दई पक्का मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो जन कलमो पढ़ियो ईमान आंदो हजरत अबू बकर सिद्दीक पक्को मोमिन उमर सही पक्को मोमिन उस्मान सही पक्को मोमिन मुझो सोनो अली पक्को मोमिन अमीर माविया मोमिन रब फरमायो सोना ये मोमिन दई तुझा साहबा रब तो फरमाए मुझो इन सां वाइदो एक ना बाना फरमाए कुल्लु वअदल्लाहुल हुस्ना रब तो फरमाए मुझा मोहम्मद जेके भी तुझा साहबान मां रब जो उन्हनि सां वाइदो आहे तव्हां सभिनी खे जन्नत ॾींदो मान सब नबी जा साहबा जन्नत सब ऐं उन हुजूर जे दीन जे बुलंदी जे लाइ हुजूर जे साहबिन सगोरन दीन ऐं इस्लाम जे बुलंदी जे लाइ पंहिंजो जानियूं ॾिनियूं ॻाल्हायो बच्चा ॾिनऊं उहद जे मैदान में आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं तबूक जी लड़ाई में ऐलान कयो न जिहाद जो ऐं चंदे जो भी ऐलान कयो चंदे जो कावड़िया वेठा हुआ मुल्लनि ते कावड़िया मुल्ला मस्जिद जा पैसा खाई मान तो चगू कर बड़ा साईं जी मस्जिद के इया छत न पई हवा तहां दींदो तो पौंदी न
तहां जो न ॾींदो तो कान हो हो जानो गरीब मौलवी आ घरो कपाए अची बाहर वेठो बच्चन खे हिते अची विहारे अल्लाह जो घर आ मोमिन ठहींदा नबी से ऐलान कयो जिहाद जे लाइ चंदे जो अल्लाह अकबर हजरत अबू बकर सिद्दीक सब नेड़े सेड़े खणी आए तो सुभान अल्लाह हजरत उमर अब्दु खणी आए उस्मान से को बचो तू घणो खणी अचे से 200 घोड़ा पानपुर में वधा से 900 उठ भी ॾींदा मां हेडा गोत्री पैसन जी भरे आयो नबी sen जे अॻियां रखियई हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पैसन सां पिया रांदि कन हरही नबी sen दुआ करे मुंहिंजा अल्लाह उस्मान ज़मीन ते मूंखे राज़ी कयो आ तू अर्श ते राज़ी थिएस मुंहिंजा मौला अॼु ॾींहं खां वठी उस्मान जेको कमु करे न हुन में नुक़सान न ॾिजांइ फ़ाइदो ई फ़ाइदो ॾिजांइ साबिन ॿार बच्चा ॿार ॾिना पांजा खुशू भी छॾियो जे मौलवी साहब ॿुधायो बोटे साहब ये रात जो शादी कई आ सुबह जो जनाब जो गुस्ल ओद जे मैदान में आए हुजूर जा क़रीब साहब अमीर साहब सब इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी कचहरिया मुझे साईं जो साहबियो जंहिंजो नालो साद रंग सादड़ो वार गुंडीदर चपड़ा वॾा अखियूं नंढड़ियूं चुचड़ियूं नबी साईं जे कचहरी में वेठो हो वेठो पियो रोए हुजूर फरमायो साद छाजे लाइ पियो रोए चई साईं 10 साल थी विया तो मोहम्मद करीम जो मां कलमो पढ़ियो अबो छॾे आयो में मां छॾे आयो में बार छॾे आयो में ओ मुंहिंजा साईं शकल शादी हुजण जे करे हिते काई भी माई मूंसां शादी करण जे लाइ तयार न आहे रोआं तो हिन जे लाइ हिते त कंहिं औरत खे मां कोन थो वणा मुंहिंजा साईं अलाए जन्नत मिलंदी अलाए न मां कालो जन्नत में वेंदुसि अलाए न या रुगो पूरा वेंदो हुजूर पुरनूर सदको वञान सल्लल्लाहु अला मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ना पुट ना ना नारो पुट तोखे मां मोहम्मद करीम जे कलमे पढ़ण जे करे अल्लाह जन्नत ॾींदई साद ॻाल्हि ॿुधो जन्नत मिलंदई 72 हूर जो घोट थींदे ओ मुंहिंजा ग़रीब साहबी रंग सादो हुजूर फरमायो ओ मुंहिंजा बच्चा ना 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 जॾहिं रब तोखे जन्नत ॾींदो इहा शकल न हूंदई रब एॾो हुस्न ॾींदई जो ॾिसण वारा हैरान थी वेंदा ॾाढा त चओ न यार मां लाड़काने जो मौलवी आ असां लाड़काने वारे मौलवी खे मुजाहिद खपनि लाउड भी टाइट जमायत भी टाइट सुभान अल्लाह असांजी खोराक अथव सुभान अल्लाह अब्दुल जब्बार जे लाइ ताकत मुझे शहीद खालिद महमूद रहमतुल्लाह मुझे रूहानी अबू चवंदो हो सुभान अल्लाह चलो मूंखे न पर मुझे रब खे भी ॾाढी वणंदी हां तंहिंजे करे सुभान अल्लाह चवंदा कयो सवाब मिलंदो 10 नेकियूं मिलंदव ऐं जन्नत में हिकिड़ो वण लॻंदो जागो 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 छोकरा विहारे वियो ॾाढा सुभान अल्लाह चओ पाण फरमाए शादी कंदे साईं हुजूर फरमाए शादी कंदे साईं तव्हां भी कंदो ॻाल्हायो न था 12 थी विया अब्दुल कयूं साईं अब्दुल बासद हर फोन पियो करे 12 मां चयो अधु कलाक भुट्टे साहब खे ॾियो अधु कलाक अब्बासी साहब खे ॾियो उनो कलाक मूंखे ॾियो 12 ते खेल ख़त्म थी वञे 12 खां पोइ वाज़ ईअं अथव जीअं सकरात वारे में यासीन पढ़ण मरे न उथी तेल भी ख़त्म आहे न चए थो 17 लीटर रोटी घर खणी वेंदो आहे छा अलाह घर वठी अच 12 तोरान 2 जने अब वठी लीटर न लीटर
चो सुभान अल्लाह। मां ट्रक के भरे ना आयो आ जो शादी कराइंदम ताके वाइज एड़ो कदम मन कजे कन ते वने त के छड़े जो कम थी वने। हां छड़ा भी बेचारा कोड़ बैठा थे ओडे रोड ते बैठा थे मोबाइल जी हणो हणा सीरी बेचारा सपा फाय करे सुनीदा बोने सुबह जो जोरीदा उतार दबा उठ ना चंगा भला दीन तार रात जो सुतन सुमंदा तो सुबह जो 12 बजे दा उतरे डी जो निंड रात जो जाग असा नौ शरीफ फिरोज व्यासे एकड़ो कुराड़ो पे दा ने से मोरे छोरे के त समझायो चो 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 रात जो 12 बजे ताईं ॾिसंदो तो मोबाइल अरे चोरा हा छोरे जो से मां तो 2 बजे अपने को पुछो पाण काई ताईं ॾिसंदो पाण भी ॾिसंदो कुराड़ो से मां 12 ताईं ॾिसंदो नौजवान 2 कलाक वधाई चाहते अल्लाह आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो से सादा मदीने जे ॿाहिर एकड़ो साहबी दई वडेरड़ो जंहिंजो नालो हजरत आसिम रज़ी अल्लाह ताला वञी करे उनखे मां मोहम्मद करीम जा सलाम ॾे वञी चवेस त मोहम्मद करीम मूंखे तुंहिंजे न्याणीअ जो घोट करे मोकिलियो वञी पियो हलंदे उनजो दरजो खड़काई त साहबी निकिरी आयो अस्सलामु अलैकुम वालेकुम अस्सलाम सुञाणे तो चई आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन आजला सलाम दिना गने वालेकुम सलाम हवाल दे उनके तो चे वडेरो साबिया सादड़ो और रंग कारोबार गुंडीदार चपड़ा वडा क्यों न दियो उनके तो चे अदा मोहम्मद करीम मुखे तुझे न्याणीअ जो घोट करे मोकिलियो साहबिया अजी ते मौलवी जो चवे न्याणी उतारो अच्छा मता थिए ने चंगा भला कुटबा घबराई ना हां माल जाते जो वाइस कनो आने छोते दाऊ मिलंदी एकली जाते व्यासे अल्लाह खतो आए मलऊ हाँ के भी डंडा लगंदा गाढ़ा बोरा खाई दा वणो पैसा खीसा ना भरे दा वणो पीला ता चो चंगा भला तो वाला दाढ़ी वाला बिहारी बैठा नमाज वाला जागो दाना अल हक मुरन वालो काना तुर्रा हक कड़वा ऐ चवणो भी जरूरी जयबो जियां जो घन के चई यार तू हाल तमा चा तो जियां जो वयो धन्याणी दरवाजे ते बुधे पई बाबा के रोहो अम्मा मोहम्मद करीम जे फैसले आण वारो होयो मोहम्मद जो न्यापो आंदई बाबा पुतो छा चयोसि अम्माड़े उनके घर भी कोनई ओ मुजी अम्माड़े उनकी शक्ल भी सादी ओ मुजी अम्माड़े काल बुध उनजो रंग भी सादड़ो अखियूं नंढड़ियूं अम्मा घर भी न तसे न्याणी साहबी त साहबिया पर चौन जूं न्याणियूं भी सुभान अल्लाह उन जूं ज़ालूं भी सुभान अल्लाह न्याणी थी चए मुंहिंजा बाबा उन जे रंग खे न ॾिसियां त मोकिलण वारो केरो हुयो मुंहिंजा बाबा भला ॾे ख़बर फ़ैसिलो अल्लाह जे रसूल जो खणी आयो हो बाबा क़ुरान ॿुधो अथई छा क़ुरान पढ़ियो अथई अल्लाह फरमाईंदो वमा कान लिलमुमिन वला मुमिनतिन इज़ा क़ज़ल्लाहु व रसूलुहु अमरन यकून लहुमुल खियरा अल्लाह तो फरमाए कहीं भी मोमिन ऐं मोमिनाणीअ जे अॻियां अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जो फ़ैसिलो अची वञे उनखे मोटाइण जो कोई हक़ कोन्हे वञ मुंहिंजा बाबा मां केॾी नसीबनि वारी आहियां कि न्याणियुनि जा घोट पंहिंजा पीउ ॻोल्हनि कि न्याणियुनि जा घोट पंहिंजा चाचा ॻोल्हनि मां पंहिंजे साहेड़ियुनि खे चवंदमि अड़ी तुंहिंजो घोट तुंहिंजे पीउ ॻोल्हियो हो तुंहिंजो घोट तुंहिंजे चाटे ॻोल्हियो हो मुंहिंजे
जे भागन सा कंजीरीस मुझे घोट के दिसो मुझो घोट मोहम्मद करीम पान चूंडियो आहे बाबा तो अल्लाह जो फैसलो न थी वञे हे साहबी जो वयो सादरो सैन वर्मा दे खबर जी जमादार जो नालो नालो न्यापो पूछे वो जाजे से मां के तू हल त मां चा जवाब दे नहीं सही सही ना वेठाई होया से वेठाई होया वो वडेरो साहबी दो अची चोन सुभान अल्लाह मोहब्बत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साईं ने फरमाया तू आना मुझे फैसले के मोटायो तू आना रोई करे चे तो यार रसूल अल्लाह मुझे केड़ी ताकत आ जो मां साईं जो फैसलो बैठाया ता जो फैसलो मुखे त कबूल आ पर मुजी न्याणी निमाणी के भी कबूल आ दिसंदो रोए चोदो रोए चेसे मोकल दे घर वञा काजेला रुपयो भी नाए शादी दा करायो त साल जे लटन जो बंदोबस्त मां कया काफी नो ॾियणो आ आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो से जो अबू काफिर अम्मा काफिरानी रोई करे चवे तो मुंजा साईं मां पे के न चवंदुसि आयरन के न चवंदुसि अम्मन के लाज कंदुसि अम्मा तुंहिंजो गरीब पुट शादी तो करई उधारा पैसा दे अम्मा पो मां ॾेई वींदो मां हुजूर पुरनूर रहमत वारो नबी चवे सो मुंजा पुट ना 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 ओने वञण जी ज़रूरत न आहे तुझे शादी जे लटन कपड़न जो बंदोबस्त मोहम्मद पान कंदुमि आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी कचहरी हुई नजर त कर हज़रत अबूबकर सिद्दीक साईं जेड़ो सखी मुर्स वेठो हो उमर साईं वेठो हो उस्मान साईं खुदा जी सा जो कसम नजर त कयो अली जी सखावत जो मिसाल मिलन महाल तवज्जो कर ओ मोहम्मद करीम पान भी सखी हो मोहम्मद करीम जो अबू बकर भी सखी उमर भी सखी उस्मान भी सखी खुदा जी सा जो कसम जो मुझो मौला अली भी सखी हो एदा सखी हजरत इमाम हसन इमाम हुसैन अब्दुल्लाह बिन जुबैर सफर ते रस्ते में जंग में इन जो उठ सामान वारो गुम थी जेंदे ने जो खाद खोरा के सामान पियो सामो की भूंगली नजर आई ट्रई जवान आया सर जो क्यों तो वो घर जा मालको अम्मा असा मुसाफिर हूं असा जो उठ वियो सामान जो गुम थी मानड़ी मिलंदी चेबा मानी दकाने भला खीर जी लपाए चे मुंजो मुड़ सुबह की जान वियो आ बाहर वियो काठियो कण बकरी भी हिकन वयो आ काठियो कण जान मोटी आयो पुलिस रहंदा जी अचो अचो भला वे यारे कोराड़ी उहा जेका खीर जेका बकरी दींदी दुही करे खपाइंदा उहा कोही हिरन के खाराए सुभान अल्लाह तो बकरी काने चिस बकरी ॾाढा सोना मेहमान आया उन्हनि खे मां कुही खाराई अल्लाह जी बानी वो खीर ॾुही खपाए गुज़र सफ़र कंदासीं उहा बि कुही खाराई मेहमान ॾाढा सोना नालो छा अलाए छा हुया मदीने जा विसरी नालो छो तो इमाम हसन ऐं हुसैन जने मानी खाई चयो न अमा मुंहिंजो नालो हसन आ हे मुंहिंजो भाउ हुसैन आ हे अब्दुल्ला बिन जुबैर आ हाणे जॾहिं मदीने अची या तकलीफ़ थी त मदीने अच जाए असांखे ॻोल्हे लाइ जंहिंसां असां गंज ॾींदासीं चल मुंहिंजो कर्ज़ थी वियो हिकिड़े दफ़े मुड़ुस चयोसि त हल भला उन्हनि खे ॻोल्हियूं त सही न हलंदे हलंदे मदीने आया मदीने जी गली में नालो कुराड़ी खे यादि न कुराड़े खे बि विसरी वियो मदीने जी गली में वो कुराड़ी फोंगड़ियों पे गोली दी होती फोंगड़ी बकरी
इमाम हुसैन जी नजर पे अरे ये तो कुरारी हुआ है ने कुरारी की वठी है कुरारी आई अमा मां के सुञाणे थी जी अबा मां त नथी सुञाणा जी असां तो ॾे आया से जो बकरी कोई करे जी अबा मां त तां के गोलण आई जी बीबी हजार बकरियों ॾिनईंस मानी भी खारायईंस जे मुझे वडे भा दे वञो अञा मूंखां वधीक सखी दई इमाम हसन कुरारी आई इमाम हसन साईं वरी 2000 बकरियों ॾिनस अब्दुल्ला बिन ज़ुबैर दे भी वञो ओॾे जो वई उन भी 1000 बकरियों ॾिनस अली त सखी अली जा बचड़ा इमाम हसन हुसैन भी सखी खुदा जी ज़ात जो कसम आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी कचहरी हुई हुजूर पुरनूर इमामुल अंबिया पाण फरमाए पुट सामानो कढो जो नवे चाले जी मदद कयो त शादी करायूं से आए उन्हनि पैसा कढिया तवज्जो कर 600 दीनार थी वियो हुजूर फरमायुस 200 दे काबीन 400 खणी वञी मदीने जी बाजार मां कपड़ा वठी आ त मां तुंहिंजो रात निकाह पढ़ा आयो मदीने जे बाजार में सामान चुकाईंदो पियो वर्दे ओ जो ऐलान थियो त मुसलमानो अचो ओ त जे मैदान में मिठे मोहम्मद करीम जो ऐलान थियो आहे जिहाद अचो जिहाद हे हजरत साद पांच दिल में सदगाल त बुध हर रुका दे दे ज़ाल के कातर आइन ख्याल शादी जा वठो सामान वठो तलवार हल जिहाद अब तलवार भी वरतई बुधो तलवार भी वरतई वडी हिकड़ी चादर ये बुट हणी अच्छे जरे अभी वरतई हाथ में तलवार ओ दरे ये पियो अचे जवान जो मानो ॾिसण पिया जई यार चाचड़न जो सरदार पियो अचे सुभान अल्लाह त बेन चयो न बाबा कलोड़न जो सरदार बेन चयो न बाबा हे कल्लन जो सरदार हजरत अली चयो न हे कहीं कबीले जो सरदार न तव हे अल्लाह जे रहमत जो मलाइका जेको तहां जे नुसरत लाए पियो अचे यादो कंदे 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 शहीद थियो ऐं तव्हां उलमा खां ॿुधो आहे त ओद जे मैदान में 70 ॼणा मुंहिंजे साईं जा साहबा शहीद थियो आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ॾंद मुबारक शहीद ॾंद मुबारक में टोपले जूं कड़ियूं हलियूं वयूं हुजूर पुरनूर इमामुल अंबिया जो चाचो हमजो असदुल्लाह असद रसूलिही हमजा खुदा जी ज़ात जो कसम काफरन के 17 टुकड़ा करे छड़ियो अल्लाह अल्लाह ए जो साईं शहीदन जे लाशन का थींदो अची जो ॾिसो यार खे केर दुनिया जो नज़र कंत साद आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उन्हें के सोरे पंहिंजे झोल मुबारक में सुमारियो जो साईं रोई वेठा रोण खां बाद में मुर्की पयो साहबा जो या रसूल अल्लाह साईं रो पया वरी मुर्कियो आन फरमायो पुत्र साल थी वियसि रंग जो सादड़ो अबू छॾे आयो अम्मा छॾे आयो ओ मूसा शादीअ जा ईअं ॿियो मुतालबा करे जियां पुट पंहिंजे पीउ सां कंदो आहे त बाबा मूंखे शादी कराए इहो बि कमु थी वियो यार ॻाल्हि ॿुध ख़ुदा जी ज़ात जो कसम हिन खे शादीअ जे तयारीअ जा पैसा बि मिली विया ऐं हलंदे हलंदे शादी जा ख़्याल छॾे उहे तलवार वठी सिरे
शइ वठी ओद जे मैदान में आयो लड़ंदे लड़ंदे शहीद थी वयो खुदा जी सा जो कसम रब करीम मां मोहम्मद करीम के इन गरीब साहबी जी जन्नत ॾेखारी ॾिठो में जन्नत मां होरा पियूं अचनि चवंदियूं पियूं अचनि असांजो घोट जियो असांजो घोट जियो वो पीछे मां खणी वञास वो पीछे मां खणी वञास वाले आ मुझे साईं जा साहबी गरीब हिते हिक चढ़ई अल्लाह जन्नत में 72 हूर जो घोट करे छॾियुसि तन मन धन सब मोहम्मद जे दीन जे मथा घोर करे छॾिया तने त आयो दीन हिजरत सां ऐं नुसरत सां ताके खबर आ आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने मक्को पाक छॾियो चलो बस करा जागो था ना 12 त थी असां खे फोन करे बुधो 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 ओ दोस्तो अल्लाह दो जे मुझो मोमिन सा वापारा इन अल्लाह हश्तरा मिनल मोमिनीन अनफुसहुम व अमवालहुम बिअन्न लहुमुल जन्नह तो फरमाए मुझो मोमिन सा वापारा से वापार केड़ो आ फरमाए जानियूं भी वठंदो माव माल भी वठंदो माव कुरान सच्चो आ न कुरान सच्चो आ न मां जान भी वठंदो मां से बदले में चाली दे फरमाए भी अन्न लहुमुल जन्नह बदले में जन्नत दींदो मां जे जन्नत में वड्डा मजा ने चाचल साहब जे जन्नत में वड्डे में वड्डो मजो अल्लाह जो दीदार अल्लाह तो फरमाए मोमिनन की मुशरिक के हक ही ना है